ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़। दादू मां रिपोर्ट करे रहियो असांजो नुमाइंदो मीर मोहम्मद कुंबर। दादू सिटी 3 लख आबादी रखंदड़ ज़िले हेडक्वार्टर जो इंटरनेशनल रस्तो मच्छी मार्केट रोड केतिरनि ई पहाड़नि जो मेन गुज़रण जो लंघ रस्तो हिन वक़्त मोटरसाइकिल जी पार्किंग बणियल आहे। उते हिकु हथरादू मोबाइल मार्केट बणाए शहरियुनि जो लंघ बंदि करे लखें आबादी खे परेशान कयो वियो आहे, बल्कि उन जो मुतबादिल आहे। जीअं दादू सिटी मां सब्ज़ी मंडी ॿाहिरि कई वई, बस स्टॉप ॿाहिरि कयो वियो ऐं गवर्नमेंट GM खाना में रेस्टोरेंट खोली वई, एक्सरसाइज़ जिम खोली वई, जनरल स्टोर खोलियो वियो ऐं ॿारनि जे एंटरटेनमेंट जा शॉप खोलिया विया। उन सभिनी जो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे लखें रुपया किरायो मिली रहियो आहे ऐं लंघ बंदि हुअण सबबि शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हितां जे रहवासियुनि आला इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त हिन लंघ तां कब्ज़ो ख़तमु कराए माण्हुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।